अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसो पिया दरिया न्यूज़। आऊं आहियां सुभान खोसो। नाज़रीन, पाकिस्तान में ऑडियो लीक जो हिकु ड्रामो शुरू थी चुको आहे। कुझु ॾींहं पहिरियां पाकिस्तान जे वज़ीर आज़म मियां शहबाज शरीफ़ जी हिकु ऑडियो लीक थी। उन खां पोइ हाणे मार्केट में अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान साहब जी हिकु ऑडियो लीक थी आहे, उहा मैदान ते अची वई आहे। इमरान ख़ान साहब उन ऑडियो में जेको उन्हनि हिकिड़ो बयानियो ठाहियो हो त अमरीका जी साज़िश करे मुंहिंजी हुकूमत ख़तमु कई आहे, उन मुतलिक़ हो कीअं पंहिंजे प्रिंसिपल जो सेक्रेटरी आज़म ख़ान उन सां गॾु कीअं प्लानिंग तयारु पियो कयो। उन गुफ़्तगू में पहिरियां अवां उहा गुफ़्तगू ॿुधी वठो, उन खां पोइ इन सॼे मामले ते तफ़सीलन गुफ़्तगू कंदासीं। अच्छा, अब हमने सिर्फ खेलना, नाम नहीं लेना अमरीका, बस सिर्फ खेलना है इसके ऊपर कि ये डेट पहले से थी। आज नई जो चीज आएगी ना कि वो जो लेटर, मैं सोच रहा था साइफर का एक मीटिंग मेरे ख्याल में कर लेते हैं। देखें, अगर आपको याद हो ना तो उसमें आखिर में उसने एम्बेसडर ने लिखा हुआ था कि डिमांड नहीं भी देना, लेकिन एक इंटरनल मीटिंग कर। मुझे मैंने रात को बड़ा सोचा इसका, क्योंकि मुझे आपने कहा कि शायद उन्होंने उठाया ना, फिर मैंने सोचा करना हाउ टू कवर ऑल दिस। एक मीटिंग करते शाहमूद कुरैशी और फॉरेन सेक्रेटरी होगा। शाहमूद कुरैशी कहेंगे कि वो लेटर पढ़कर सुनाए, तो जो भी सुनाएंगे ना मेरे पास कॉपी और वो नहीं बदल दें, वो मैं मिनट्स में कर लूंगा कि फॉरेन मिनिस्टर ने यही चीजें सुना, फॉरेन सेक्रेटरी ने यही चीज सुना दी, इसमें ये था। फिर हम इसका एनालिसिस करो, फिर एनालिसिस अपनी मर्जी के मिनट में कर देंगे ताकि भी ऑफिस के रिकॉर्ड में मिनट करो। एनालिसिस ये होगा कि ये इनडायरेक्ट थ्रेट है अगेंस्ट डिप्लोमेटिक, वो है डिप्लोमेटिक लैंग्वेज में इसको थ्रेट कहते हैं, इन्होंने ये किया मस्टर की चीजें। वो देखें मिनट्स तो फिर मेरे हाथ में है ना, वो तो जिस तरह वो करेंगे तो वी विल ड्राफ्ट द मिनट्स। तो किस किस को बुलाएं इसमें? शाह महमूद, आप में और सोहेल, बस ठीक है, क्या नहीं करते ताकि वो चीज रिकॉर्ड में आ जाए। अभी देखें आप खुद देखेंगे, वो कहेंगे ये कौन सा स्टेट है, तो वो पढ़ कर सुनाएंगे तो एग्जैक्ट नोट करेंगे, मैं पर उसी में कॉपी कर लूंगा आराम से, तो वो ऑन रिकॉर्ड आ जाएगी ये चीज नहीं है। और फॉरन सब जो सुनाए ताकि वो ना हो ना पोलिटिकल वो चल रहा है, ताकि ब्यूरोक्रेटिक लेवल पर एक चीज आए। नहीं तो वो उसने तो लिखा है एम्बेसडर ने, हमारे पास तो कॉपी नहीं है ना। ये किस तरह उन्होंने उठा दिया, यहाँ से उठी जिसने उठा, लेकिन वो तो है तो फॉरन। अच्छा ये सर नाज़रीन, अवां अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान साहब जी पंहिंजे प्रिंसिपल सेक्रेटरी आज़म ख़ान सां गुफ़्तगू ॿुधी आहे। इन सॼी गुफ़्तगू में हो चवनि छा पिया इन ते भी जेको आहे त ॿुधायां थो। पर इन खां पहिरियां कुझु ॾींहं पहिरियां वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी हिकु ऑडियो लीक थी, जंहिंखां पोइ वज़ीर आज़म बाज़ाता तौर ते मीडिया साम्हूं अची करे इहो चयो त अगरि मुल्क जे हिकु सरबराह जी ईअं ऑडियो अगरि जेको आहे लीक थींदियूं त कहिड़े मुल्क जो सरबराह असां सां ॻाल्हाईंदो ऐं केरु असां मथां एतबार कंदो। उन सां इहो वाज़े हो वज़ीर आज़म जे इन बयान खां पोइ त हू चवणु चाहे पियो त आख़िर इहो जेका रांदि आहे इहा बंदि थियणु घुरिजे ऐं केरु आख़िर इन सॼे मामले जी जेको आहे त मुल्क जे हिकु वज़ीर आज़म जी ऑडियो बि रिकॉर्ड थिए थी। रिकॉर्ड थियण खां पोइ उहा मार्केट में जेको आहे त वायरल कई वञे थी, जंहिं ते हुन ॻणती जो इज़हार कयो हो। अञा उन मामले ते बहस मुबाहिसो जारी हो त अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान साहब जी हिकु ऑडियो साम्हूं अची वई आहे। उन ऑडियो में इमरान ख़ान साहब वाज़े तौर ते इहो पाण ॿुधी सघूं पिया, तव्हां हीअ गुफ़्तगू ॿुधी, जंहिंमें इमरान ख़ान साहब पंहिंजे प्रिंसिपल सेक्रेटरी आज़म ख़ान सां जेको हुननि बयानियो अख़्तियार कयो जॾहिं हुननि जी हुकूमत खे अदम एतमाद ज़रिए ख़तमु कयो वियो, जंहिंखां पोइ इमरान ख़ान साहिबु हिकु साइफ़र जो हवालो ॾींदे इहो चयो हो त अमरीका मुंहिंजी हुकूमत ख़तमु कराई आहे, इहा सॼी प्लानिंग अमरीका में थी ऐं पाकिस्तानी जेके सियासी क़यादत ऐं मुल्की इदारा इन सॼे मामले में भाईवार रहिया। हुननि जेको आहे त मीर सादिक ऐं मीर जाफ़र जो हवालो बि ॾिनो, इशारो बि ॾिनो ऐं वाज़े तरीक़े सां पूरी जेको आहे मुल्की क़यादत ऐं मुल्की इदारनि ते हमलावर थियो। ऐं अॼु उहो जेको इमरान ख़ान जो बयानी हो, जेको इमरान ख़ान सॼो हिकिड़ो हथु ठोकियो, जेको हिकिड़ो इल्ज़ाम तयारु कयो, अॼु हिन ऑडियो मार्केट में अचण खां पोइ उहो सॼो बयानियो क्लियर थी वियो आहे त इमरान ख़ान साहिबु हथु वठी करे इहो सॼो जेको प्लान तयारु कयो, अमरीका जी साज़िश वारो जेको इल्ज़ाम हो, उहो अॼु हिन ऑडियो अचण खां पोइ इहो क्लियर थी वियो आहे त उहो बेबुनियाद हो। इमरान ख़ान साहब इन गुफ़्तगू में प्लानिंग तयारु पियो करे पंहिंजे प्रिंसिपल सेक्रेटरी सां त अचो त हाणे हिन ऑडियो ते कीअं खेॾिजे।
ईअं लॻे थो इमरान ख़ान जी गुफ़्तगू मां त इमरान ख़ान मुल्क खे क्रिकेट जी रांदि पियो सम्झे, मुल्की सियासत खे क्रिकेट जी रांदि पियो सम्झे ऐं उहो हर हंधि खेॾण लाइ तयारु हूंदो आहे। इन सभिनी शयुनि खां उहो बालातर थी करे त मुल्क जे इदारनि खे, मुल्क खे इन सॼे अमल सां केतिरो नुक़सानु पहुतो, केतिरो नुक़सानु पहुचंदो, पर इमरान ख़ान इन सभिनी शयुनि खां आरी थी करे सिर्फ़ु पंहिंजी सियासत बचाइण जे लाइ हीअ सॼा हरबा इस्तेमालु पियो करे। हिन ऑडियो में हू वाज़े तरीक़े सां चए थो त हीअं मीटिंग थींदी, हीअं प्लानिंग थींदी ऐं हिन अंदाज़ में हिन शइ ते खेॾिबो। ही इमरान ख़ान साहब खे सम्झणु घुरिजे त ही मुल्की इदारा, मुल्की मामलात क्रिकेट जी रांदि न, पर हिननि जी हिकिड़ी वॾी साख हूंदी आहे, हिकु वॾा मामला हूंदा आहिनि, मुल्क जी बका जो मसइलो हूंदो आहे, मुल्क जी सालमियत जो मसइलो हूंदो आहे, मुल्की साख जो मामिलो हूंदो आहे। पर इमरान ख़ान साहब इन गुफ़्तगू में, इन सॼे बयाने तयारु करणु वक़्तु इन सभिनी शयुनि जो ख़्यालु न कयो ऐं हुन पंहिंजी सियासत बचाइण लाइ सॼे इदारनि सां खेॾियो, सभिनी मथां तनक़ीद कई, सभिनी खे जेको आहे त ग़द्दार करार ॾिनो। पर अॼु इमरान ख़ान साहब जो उहो बयानियो कूड़ो साबित थियो आहे त इमरान ख़ान साहब नाहक मुल्की इदारनि ते इल्ज़ाम लॻाया, इमरान ख़ान साहब नाहक जेके सियासी अॻुवान हुआ उन्हनि ते इहे इल्ज़ाम लॻाया त हुननि अमरीका जे चवण ते जेको आहे त हुनजी हुकूमत ख़तमु कई, हुननि ख़िलाफ़ु साज़िश कई। इन खां अॻु बि इमरान ख़ान साहब कॾहिं इस्लामी टच जा हवाला ॾींदो रहियो आहे पंहिंजी सियासत बचाइण जे लाइ, कॾहिं जेको आहे त हू यू टर्न खे जेको आहे त बहितर जेको आहे त करार ॾींदो रहियो आहे, यू टर्न खे बहितर सम्झंदो रहियो आहे। जेतिरियूं ॻाल्हियूं इमरान ख़ान साहब कंदो रहियो आहे, कॾहिं बि पंहिंजे कंहिं ॻाल्हि ते बीहण बजाए वक़्त त हू यू टर्न वठंदो रहियो आहे। विच में जॾहिं लेडी जज खे धमकियुनि जो मामिलो त इमरान ख़ान साहब वाज़े अल्फाज़ में चयो त हू कंहिं बि सूरत में माफ़ी न वठंदो, पर क़ौम असां सभिनी ॾिठो इमरान ख़ान साहब वरी हिकु भेरो यू टर्न वरितो ऐं माफ़ी वरिती। हाणे जॾहिं हीउ सॼो मामिलो खुली करे साम्हूं अची वियो आहे त मुल्की इदारनि खे, मुल्की हुकूमत खे इन सॼे मामले ते संजीदगी सां सोचणु घुरिजे, संजीदगी जो मुज़ाहिरो करणु घुरिजे। इन सॼे मामले ते हिकु आला सतही जांच मुक़ररु कई वञे ऐं उहा जांच खे एतिरो त जेको आहे शफ़ाफ़ बणायो वञे त जेके मुल्की जेके क़ौम आहे उहा सॼी क़ौम इन जांच तां मुतमिन थिए। ऐं अगरि उन जांच में इमरान ख़ान ॾोही साबित थिए थो, छाकाणि त उन सॼे मुल्की इदारनि खे गद्दार जो सर्टिफिकेट जारी कयो, उन सॼी सियासी जमायतनि खे जेको गद्दार हुजण जो सर्टिफिकेट जारी कयो ऐं मुल्की साख खे दुनिया अंदरि ख़राबु कयो ऐं अगरि जेके मुल्की तालुकात आहे दुनिया सां उहे ख़राबु कया, अगरि इमरान ख़ान साहब इन सॼे मामले में ॾोही साबित थिए त पोइ मुल्की इदारनि खे हाणे पंहिंजे लाॾले मां हथु कढणु घुरिजनि। अगरि असांजो व्लॉग तव्हांखे पसंदि आयो हुजे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो। इंशाअल्लाह सुभाणे कंहिं ॿिए मौज़ू ते मुलाक़ात थींदी। अल्लाह हाफ़िज़।